कंबर शदादकोट ज़िले में 1500 प्राइमरी स्कूल आहिनि, 4000 प्राइमरी उस्ताद आहिनि। खलीफ़ो खान बुरड़ो स्कूल बंदि आहे। 10 सालनि खां वठी हिन स्कूल में उस्ताद नथो अचे। हीउ मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो त सवें ॿार हिन ॻोठ जा जेको आहे तालीम जहिड़े ज़ेवर खां वांझियल आहिनि ऐं ॻोठाणा बि हिते मौजूदु आहिनि, शागिर्द बि मौजूदु आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। मास्टर कोने तालीम कोने असां ईअं था घुमंदा अचूं, कॾहिं था चढ़ींदा अचूं। न स्कूल बंदि आहे, घणो टाइम थी वियो आहे, नथा अचनि। स्कूल खे 10 साल थी विया आहिनि, न आई आहे, शौक़ु आहे। हिते कोई मास्तर असां सभिनी खां घुर करे बीठा आहियूं। 10-12 साल वठी 150 घर आहे असांजो ऐं 300 खनि ॿार आहे जेको उहे सभु तालीम खां हेठि किरियल आहिनि। हेठि लेवल ते असांजी को बि नथो ॿुधे, न MP न MN कोई बि न। MP असांजो नादर मक्सी आहे, MN असांजो आमिर ख़ान मक्सी आहे। असां उन्हनि सां बि बार बार कयो आहे। इलेक्शन जे टाइम अचनि था, हथ ॿधी वोट वठी वञनि था, असांखे का बि सहूलियत नथा ॾियनि। असां वटि का सहूलियत न आहे। असांजे स्कूलनि जी बजट बि खाई था वञनि, स्कूलनि जा कंपाउंड वाल बि खाई आहे, बाथरूमनि जा पैसा खाई आहे, रिपेयरिंग जा पैसा खाई आहे। असांखे का शइ नथी मिली वञे। सेना खे 10 साल थियो आहे, स्कूल बंदि आहे, न मास्तर था अचनि न मास्तराणी थियूं अचनि। तालीम खां अलावा असांजा ॿार बेघर थी पिया आहिनि, माल चाढ़ण था वञनि, हेॾे होॾे था वञनि। तालीम खां बिना इंसानु अंधो आहे। बाक़ियूं जेके आहिनि त इंसान खे आहे 3 अखि जेकी आहे त हिनजी आहे तालीम जी आहे। उनजे लाइ हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं त असांखे स्कूल ॾिनो वञे। ॿारनि खे तालीम ई कोन्हे, का शइ कोन्हे। असां इहो चवंदा त असां करो ख़ुदा जे वास्ते हिन दौर में जेको आहे त तालीम असांखे खपे। ॿियो त को न रस्तो आहे, न सहूलियत, न का शइ कोन्हे। पर तालीम बि असांजी बंदि थी वई आहे। असां ख़ुदा खां चवंदा हुकूमत खे अर्ज़ु कयूं असांखे तालीम ॾिए। असांखे स्कूल असांजा बंदि पिया आहिनि, 10 साल ॿार थी विया आहिनि। नियम जे असांजे को मास्तर कोन थो ॾेखारे। बजटियूं वठियूं खाई था पिया वञनि पिया। ॿिया ओड़े पाड़े वारा ॿिए पासे शदाकोट तालुको जेके ज़रबुर आहे, इन में स्कूल वारो को बि कोन्हे, को बि कोन थो चाहे। असांजूं इहे नाक वठियूं खाई था वञनि। असांजा ॿार 200-250 घर आहे, उन में 300 खनि ॿार थींदो वञे मथे। प्राइमरी तालीम बेतबाह लॻी पई आहे, बर्बादु लॻी पई आहे। ऐं प्राइमरी तालीम ॿारनि खे पढ़ायो नथो वञे। जेके स्कूल आहिनि तक़रीबन बंदि आहिनि। जेके स्कूल खुलियल आहिनि त उन्हनि में कुर्सियूं न आहिनि, वेहण जी जॻह न आहे, कोर्स सही तरह नथो ॾिनो वञे शागिर्दनि खे पढ़ण जे लाइ। ऐं उनखां अलावा ॿिया 3 खोड़ मसइला आहिनि। असां हुकूमत खां मुतालिबो था कयूं त महिरबानी करे इहो ॿारनि खे कोर्स ॾिना वञनि। तालीम जे हवाले सां असुल में असांजे लाइ तालीम बुनियादी इंसान जो हक़ आहे। हर हिकु माण्हू खे बग़ैर तफ़रीक़ जे तालीम ॾिनी वञे। पर असांजे सिंध सॼी जी बल्कि ख़ुसूसन असांजे कंबर शदादकोट ज़िले जी तालीम जे हिसाब सां बिल्कुलु जेका हालत आहे उहा तमामु बेकार हालत आहे, ख़राबु हालत आहे। असांजे शहर जे अंदरि तालीमी इदारा जेके आहिनि उहे बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। उन्हनि में जेके उस्ताद आहिनि बदकिस्मती सां उहे उस्ताद आहिनि जेके रोज़मर्रा उते हाज़िरी बि कोन अथनि। जेकॾहिं अचनि था त हाज़िरी ॾेई करे वापसि पंहिंजे कारोबार में पंहिंजे कमनि कारनि सां हलिया वञनि था पिया। ऐं उन इदारनि में जेके ॿार पढ़नि था पिया, हक़ीक़त में उहे ॿार जेके पंहिंजा घर छॾे अचनि था पिया, पंहिंजे वालिदैन खां छॾे अचनि था पिया, उन्हनि जो वक़्तु, उन्हनि जी ज़िंदगी असांजे स्कूलनि में असांजे उस्तादनि वटि अमानत आहे। इन करे उस्ताद उनखे संभाले, उनखे पढ़ाइण जे अख़लाक़ी हवाले सां, तालीमी हवाले सां उनजो मयार आला कनि। पर कंहिं बि हवाले सां असांजे कंबर शदादकोट ज़िले में तालीमी मयार बिल्कुलु तबाह आहे। कंहिं बि हवाले सां तालीमी मयार सुठो कोन्हे को। जेकॾहिं तव्हां बहिराड़ी जे अंदरि वेंदो, पसगिरदाई जे अंदरि वेंदो, उते तालीमी इदारा जेके स्कूल आहिनि, कंहिंमें तव्हांखे रेड बकरियूं नज़र ईंदियूं, कंहिंमें गॾ बदल नज़र ईंदा, कंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ जानवर नज़र ईंदा। पर कंहिं स्कूलनि में तव्हांखे उतां जे ज़मीनदारनि जो अनाज पियल नज़र ईंदो। उहे देरनि जी सूरत में स्कूल उनजे नज़र अचनि था पिया। ऐं असांजे हिन स्कूल जी जेका तालीम हवाले सां चार्ज ॾिनी वई असांजे हिते DO खे, SDO साहिबान खे, जेका डिस्ट्रिक्ट DC साहिबान खे चार्ज ॾिनी वई, उन्हनि बि कंहिं बि हवाले सां ॿूटो कोन ॿारियो आहे। उन्हनि जे मथां इहो लाज़िम आहे, उन जे मथां फ़र्ज़ु आहे त असांजे शदादकोट जे तालीम जे मथां सही तरीक़े सां निगरानी कनि
शहदाद कोट जे तालीमी इदारनि खे बचाइनि, शहदाद कोट जे तालीमी इदारनि जो ख़्यालु कनि, छो त इंसान जो ज़ेवर तालीमी आहे, इंसान जो नूर तालीम ई आहे। तालीम खां सवाइ असां सभु इंसान बेकार आहियूं। कुबे जी तमामु सफ़ा पोइते पइजी वई आहे। असांजो नंढो नसुल जेको आहे न ख़तमु थी चुको आहे। तव्हां ॾिसंदव जेको आहे कुबे में तमामु तालीम जेको आहे न घटि आहे रुझान। ॿाहिराड़नि में जेको आहे माण्हू जेको आहे पंहिंजे नंढड़नि खे जेको आहे तालीम नथा ॾियनि, सिर्फ़ु माल चाराइण ॾे जेको आहे तवजो आहे, माल चाराईंदा था वतनि। ऐं कुबे में ॾिसो था स्कूलनि जो हाल पूरो सारो आहे। उस्ताद वग़ैरह जेके कुझु अचनि था, कुझु वरी जेके अचनि था उन्हनि जो बि हाल पूरो सारो आहे। जेके प्राइवेट स्कूल उहे बि बसि सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे फीसनि ॾे हिननि ॾे जेको आहे ध्यानु आहे। बाक़ी हिननि ॿारनि जो जेको आहे तमामु रुझान घटि आहे तालीम ॾे। उहो असां कयूं था जेको आहे बिल्कुलु हाणे बि अपील कयूं था जेको आहे वस वारनि खे, जेके बि असांजा हिते आहिनि उन्हनि खे जेको आहे अपील कयूं था। हिन तव्हांजे त जेको आहे जेके बि नथा अचनि उस्ताद उन्हनि खे अचणु खपे। ऐं जेको आहे ॿारनि जे लाइ जेको आहे पोयों असांजो नसुल जेको आहे तबाह थी चुको आहे, उन्हनि जो कुझु मिड़ई रोशनी विझो त कुझु जेको आहे उन्हनि जी तालीम अॻिते अचे, सुजागी थिए। नवां हेडमास्टर NTS जे थ्रू जेकॾहिं रखिया विया त उनखे 1 साल जो कॉन्ट्रैक्ट ॾिनो वियो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे NTS टेस्ट पास करे आया आहिनि असांजा दोस्त, त उन्हनि खे तव्हां 3 साल कॉन्ट्रैक्ट ॾियो न, 1 साल छो? सिर्फ़ु इन लाइ त हिननि खे पैसा खपाइणा आहिनि। हिननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु DDO पावर हिननि खे ॾेई करे हिननि खे जेका बजट गवर्नमेंट वटि पई आहे उहा हिननि खे खपाइणी आहे, जेका गुज़िरियल 4 सालनि खां वठी पई आहे स्कूल स्पेसिफिक बजट ख़ासि करे, जेका हीअ खपाए कोन सघनि पिया ट्रेज़री रूल मुताबिक़। उनखे DDO पावर ॾे क्लस्टर्स ठाहे, हिकिड़ो हेडमास्टर उनखे 8-10 स्कूल जो 8-10 जी हू बजट यूटिलाइज़ कंदो ऐं उनखां बाद में साल खनि जो कॉन्ट्रैक्ट पूरो थी वेंदो। वजूद बि सॼी सिंध जी आहे। जेकॾहिं असां शहदाकोट तालुके या डिस्ट्रिक्ट कंबर शहदाकोट जी तालीम ते नज़र था विझूं त असांजी तालीम समूरी तबाही जे किनारे ते पहुतल आहे। अॼु बि हिन वक़्तु बि ज़िले कंबर शहदाकोट जा ॾूरान इलाइक़नि में अहिड़ा सवें स्कूल आहिनि जेके बंदि पिया आहिनि, जिते माल जा वाड़ा लॻा पिया आहिनि, वॾेरनि जूं ओताकूं लॻियूं पियूं आहिनि, भाण जा वथाण लॻा पिया आहिनि ऐं स्कूल बंदि पिया आहिनि। ॿार तालीम खां महरूम आहिनि। जेकॾहिं किथे के स्कूल आहिनि त उहे बि बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खां महरूम आहिनि। बायोमेट्रिक जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं था त बायोमेट्रिक सिस्टम जेको आयो आहे उन जे अचण जे बावजूदि बि तालीम में उहा बहितरी ऐं तब्दीली न अची सघी आहे। बायोमेट्रिक सिस्टम जेको आहे उनखे बि बदकिस्मती सां रोज़गार जो ज़रियो बणायो वियो आहे। साईं गुज़ारिश इहा आहे त असांजे ज़िले कंबर शहदाकोट में तक़रीबन अटकल 1500 स्कूल आहिनि। जी साईं प्राइमरी, उन्हनि मां 200 स्कूल त मुकमिल तौरु बंदि पियल आहिनि। स्कूल साईं मुख़्तलिफ़ मीटिंगुनि में उहो तालीम जे बारे में जेके मीटिंगूं थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ एपीसियूं वग़ैरह थींदियूं आहिनि, उन में गुज़ारिश कई आहे असां मथे DO साहब खे, DC साहब सां बि मीटिंगूं काफ़ी चकर थियूं आहिनि। गुज़ारिश त पे कंदा अचूं था, मज़ीद हाणे वरी बि अपील कयूं था मीडिया जे मार्फत, हिन मीडिया जे तवसुल सां गुज़ारिश कयूं था पिया त हिन ते जेको आहे सो और आणंदो वञे। कोट ख़लीफ़े ख़ान बुरड़े जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त सिंध गवर्नमेंट तरफ़ां तालीम खाते में इमरजेंसी लॻाई वई आहे। तालीम खाते में का बि इमरजेंसी नज़र नथी अचे। बायोमेट्रिक सिस्टम हुजण बावजूदि बि स्कूलनि में उस्ताद नथा पहुचनि। केतिरा ई स्कूल हिन वक़्तु बि कंबर शहदादकोट ज़िले में 1500 स्कूलनि मां 200 स्कूल मुकमल तौरु बंदि आहिनि। केतिरनि ई स्कूलनि में माल जा वाड़ा ठहियल आहिनि, हाणे जा वथाण ठहियल आहिनि। कैमरामैन शकील सुमरो ऐं लियाकत मक्सी सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध TV न्यूज़ शहदादकोट।